सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। ऐं मौन ऐं ख़ामोशी जेस ताईं असां चाहियूं था त असांजे अंदर में शांति हुजे, असांजे अंदर में मौन हुजे, मालिक जो मिलण हुजे, त पोइ असां उन मौन खे पहिरियों पाण सां बणायूं। ऐं मौन जो मक़सदु उन जी शुरूआत आहे पाण बणाइण। तंहिंजे करे जॾहिं असां मौन में विहूं, असां पंहिंजो पाण में रोज़ आदत विझी छॾूं। जेकॾहिं असां चाहियूं था असांखे सदाई सुखी रहणो आहे, त पोइ असांखे 24 कलाक रोज़ जा असां हिकिड़ा सिर्फ़ु 24 कलाकनि में 24 मिंट पंहिंजो पाण खे ॾियो। ऐं 24 मिंट में वरी 10 मिंट 24 मिंटनि में 10 मिंट असां पाण खे सम्झण में ॾियूं ऐं बक़ाया 14 मिंट असां पाण खे संवारण में ॾियूं। पहिरियां 10 मिंट असां हर रोज़ मौन रखूं। ऐं मौन जो मक़सदु आहे 10 मिंट पंहिंजो पाण खे ॾिसो। अॼु सॼे ॾींहं में मां छा कयो या छा करिणो आहे, ॿिए ॾींहं में असां जेको बि कुझु कयो। सुबुह जो उथी करे असां ॾिसो असांखे छा करिणो आहे, ऐं शाम जो पंहिंजो पाण खे ॾिसो मां छा कयो। को ॿियो न चवे कंहिंसां मिलियो, छा खाधो, कंहिंसां ॻाल्हायो, कंहिंसां हलियो, कहिड़े तरीक़े सां ॻाल्हायो, कहिड़ो अंदाज़ वरितो, कहिड़ी चङाई कई, कहिड़ी मंदाई कई। बसि सिर्फ़ु पंहिंजो पाण खे ॾिसो, ॿियो कोई ॾिसण वारो हुजे ई न। पाण खे ॾिसो मां छा कयो, ॿियो को न ॿुधाए। उन में असांखे पतो पवंदो त मां सॼे ॾींहं में कंहिंसां चङो हलियो, कंहिंसां ग़लति व्यवहार कयो, कंहिंसां बहितर अंदाज़ रखियो, कंहिंखे ॾुखायो, कंहिंसां प्यार सां ॿोलियो, कंहिंजी दिलि आज़ारी कई, कंहिंजे लाइ बहितर सोचो, कंहिंजे लाइ ग़लति वीचार रखिया। पंहिंजो पाण खे बसि जंहिं ॾींहुं या जंहिं महिल असांखे पंहिंजो आईनो साम्हूं अची वेंदो, त पोइ असां सभु पंहिंजो पाण खे संभाले वठंदासीं। असां जंहिं चीज़ जे लाइ ॿिए जी शिकायत करूं, ॿिए जी गिला कयूं, उहा चीज़ पंहिंजो पाण में ॾिसो त छा इहा मूं में आहे या न आहे। या जंहिं ॻाल्हि जी असां ॿिए जी नेकी करूं या ॿिए खे बहितर चऊं, उहा बि पंहिंजो पाण में ॾिसूं त इहे गुण मूं में आहिनि या न। गुण ऐं अवगुण ॿिन्ही खे साम्हूं करे रखो। जेकॾहिं असां सां कोई ग़लति व्यवहार करे थो ऐं मोट में असां उनसां ग़लति व्यवहार नथा करे सघूं, पर अंदर में कात ऐं कुहड़ा हुजनि, अंदर में ग़लति भावनाऊं, साड़, जलन, क्रोध हुजे, त पोइ
असांखे सम्झणु खपे त आहियूं ॿई बराबरि। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे, उहो ॿाहिरि आहे, मां अंदरि आहे, बसि फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे, बाक़ी कुझु बि न। हू ॿाहिरि पंहिंजा कर्म बणाए रहियो आहे ऐं मां पंहिंजो पाण खे अंदरि में जलाए रहियो आहे। जलन, दुख, दर्द, बीमारियूं असांजी हूंदी, उनमें फ़र्क़ु न हूंदो। हिकिड़े जा ॿाहिरि कर्म हूंदा, जेको ॿाहिरि सज़ा पाईंदो आहे कर्म जो फल में रखंदो आहे, उहो अंदरि में सज़ा पाईंदो रहंदो। ॻाल्हि ॿिन्ही जी साॻी बणिजी वेंदी आहे। तंहिंजे करे असां बिल्कुलु पंहिंजो पाण खे ॾिसण जी कोशिशि करियूं। असां 10 मिंट शाम जो पंहिंजो पाण खे ॾियूं, राति जो सुम्हण खां अॻु में ॾियूं, जेको असांखे सॼे ॾींहं जो आईनो साम्हूं हुजे। ऐं वरी राति जो असां आईनो ॾिसूं ऐं ॾींहं जो असां पंहिंजो चहिरो बणायूं। आईने जो बख़ूबियूं हूंदियूं। हमेशह हू असांखे पंहिंजो चहिरो ॾेखारींदो आहे, जहिड़ो ई हूंदो आहे तहिड़ो ॾेखारींदो आहे। पंहिंजो चहिरो असां सुबुह जो बि ॾिसूं, असां शाम जो बि ॾिसूं। आईनो असांखे सच सच ॿुधाए छॾे। सुबुह जो असां चएं वक़्तु उथूं, ओड़ी महिल 10 मिंट पंहिंजो पाण खे ॾिसूं ऐं 10 मिंट में असां पंहिंजी पूरी प्लानिंग कयूं। अॼु सॼे ॾींहं में मूंखे छा करिणो आहे, पूरी प्लानिंग। भई मूंखे हे चङाई करणी आहे, हे शेवा करणी आहे, हे कारोबार करिणो आहे, हिन सां मिलणो आहे, हिन सां वास्तो पाइणो आहे। असांखे पतो अॻु में हूंदो आहे सॼे ॾींहं जी क्रिया छा आहे। पोइ जेको ई हुजे असांखे हुते करिणो आहे त अॼु सॼे ॾींहं में मूंखे जेको बि कुझु करिणो आहे उहो बहितर करिणो आहे, असांखे चङो करिणो आहे। जॾहिं असां उनजी सोच खे बहितर कंदा त पोइ सभु कुझु पंहिंजो पाण बहितर थी वेंदो आहे, सभु कुझु पंहिंजो पाण चङो थी वेंदो आहे, सभु कुझु पंहिंजो पाण ठीकु थियणु लॻंदो आहे।